Dan स्टेटिसा के तौर पर मेंबर सरमा इशद अली उठवाया जंगियूं छो थियनि थियूं। एलेक्स क्राफोर्ड जंगी रिपोर्टर। जंगियूं न करे थियनि थियूं जो माण्हू हिक ॿिए सां काफ़ी ॻाल्हि ॿोल नथा कनि। मूं अफ़गानिस्तान में वेढ़ा कनि खां इंटरव्यू वरिता जेके ओलह अमेरिका ऐं यूरोप सां नफ़रत कनि था। ओलह उहो इलाइक़ो आहे जितां मां आई आहियां ऐं तव्हां बि। ही दुनिया जो उहो हिसो आहे जंहिंमें बर्तानिया ऐं अमेरिका समेत खोड़ सारा मुल्क अचनि था। अफ़गानिस्तान हिकु अहिड़ो मुल्क आहे जिते बर्तानवी ऐं अमेरिकी फ़ौजी सालनि खां तालिबान वेढ़ाकनि सां लड़ाई विड़ी रहिया आहिनि। जॾहिं तालिबान मूं सां मिलिया तॾहिं हैरान थिया छाकाणि त आउं फ़क़ति पहिरीं ओलह वासिन न हुयसि जंहिं सां हू मिलिया पए पर पहिरीं ओलह वासिन औरत सां बि। तॾहिं मूं उन्हनि सां ओलह जे पंहिंजनि ख़ानदाननि ऐं असांजे ॿारनि ऐं ॿियनि घणनि माण्हुनि जे बारे में ॻाल्हाइण शुरू कया त उहे सननि ई जंग जे बारे में छा था सोचीनि त मूं ॾांहुं संदसि रवैयो मुकमिल तौर ते बदिलजी वियो। असां महसूसु कयो त असां हिक ॿिए खां एॾा मुख़्तलिफ़ न आहियूं ऐं असां घणो करे साॻी शइ चाहियूं था। असां ॿई अमन चाहियूं था। अक्सर जंगियूं उन करे थियनि थियूं जो हुकूमत जेके असांजे तरफ़ां फ़ैसिला कनि थियूं डिॼायूं वञनि थियूं। ईअं ई जॾहिं तव्हां रांदि जे मैदान में अकेला हूंदा आहियो छाकाणि त तव्हांजो साथी स्कूल न आया आहिनि पर ॿियो टोलो तव्हांखे चेराइण शुरू करे थो तव्हां छा महसूसु कंदा। आउं शर्त हणां थी त तव्हां कॾहिं कॾहिं उन्हनि जा चिबिड़ा कढणु चाहींदा ऐं पोइ जॾहिं तव्हां विड़ी पवंदा तॾहिं उनखे रोकणु ऐं पंहिंजी ग़लती तस्लीम करणु सचुपचु ॾाढो ॾुखियो थी पवंदो आहे। मुख़्तलिफ़ मुल्कनि सां बि ईअं ई थिए थो। महिरबानी।